जेके बि दुनिया जहान जा तड़ियल माण्हू आहिनि, जेके बि दुनिया जहान जा लोधियल माण्हू आहिनि, उन्हनि खे सिंध हुकूमत, पीपल्स पार्टी जी हुकूमत वॾे तन तराक सां, वॾियुनि सहूलियतुनि सां, वॾी इज़त सां, वॾे मान शान सां उन्हनि खे हिते आबाद करे रही आहे, उन्हनि खे मुकमिल सहूलियतूं ॾेई रही आहे। जॾहिं त ॿियो पासो इहो आहे, इहो उन्हनि जे लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे त हिकु तरफ़ धारियुनि जे लाइ उहे ईअं पंहिंजूं झोलियूं खोलियूं वेठा आहिनि, पर ॿिए तरफ़ जेको सिंधी माण्हू उते सवे सालनि खां, हज़ारे सालनि खां पंहिंजी धरती ते आबाद आहे, त उहो तव्हां रोज़ानो ॾिसो था। रोज़ानो तव्हां इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, सोशल मीडिया ते, प्रिंट मीडिया ते इहे तव्हां ख़बरूं ॾिसंदा ऐं ॿुधंदा हूंदव त रोज़ जे बुनियाद ते कॾहिं कहिड़ो ॻोठ, कॾहिं कहिड़ो ॻोठ, कॾहिं कहिड़ी आबादी, कॾहिं कहिड़ी आबादी। उहा जेका सिंधियुनि जी आबादी आहे, जेके हज़ारे सालनि खां वठी हिन धरती ते आबाद आहिनि, उन्हनि जूं जेके आबादियूं आहिनि उन्हनि खे ठाहिनि था, उन्हनि खे मस्मार था कनि, उन्हनि खे लोधिनि था, उन्हनि खे धिकनि था, उन्हनि खे कराची बदर था कनि। हीअ जेका सूरत हाल आहे, इहा इन खां वधीक ॿी ग़ुलामी वारी सूरत हाल कहिड़ी हूंदी? छा थींदो असांजे लाइ? कहिड़ो मामिलो आहे? पर असां जे लाइ बचे छा थो? जेको पंहिंजी धरतीअ ते बेदणका लॻा पिया आहियूं, असांखे मारियो थो वञे, असांखे चिचड़ियो थो वञे, असांजा लाश उहे ईअं रोडनि रस्तनि ते फिटा कया था वञनि। इहे एॾियूं वॾियूं ज़्यादतियूं, उन खां सवाइ पाणी जेको सिंध जो जियापो आहे, उन जियापे खे मुकमिल तौर ते ख़तमु कयो वियो आहे। उन्हनि जियापे खे मुकमिल तौर ते ख़तमु कयो वियो आहे। सिंधू दरिया जो पाणी उहो रोकियो वियो आहे। अॼु ई जून ख़तमु थी, जुलाई जी 3 तारीख़ आहे, पर 3 तारीख़ ताईं सिंधू दरिया जो पेट ख़ाली आहे। सिंधू दरिया जे पेट मां वारी थी उॾामे। हिते असांजा जेको ज़मीन वारो पाणी, जर जो पाणी, उहो ख़तमु थी चुको आहे। ज़ाहिर आहे त जेकॾहिं दरिया में पाणी न हूंदो त उहो ज़मीन ते असरु थींदो, उहो जर जो पाणी बि ख़तमु थी वेंदो। तव्हां लाड़काणो ऐं लाड़काणे खां सवाइ हूअं ई सॼी सिंध जे अंदरि पाणीअ जी त अणाट हूंदी ई हूंदी आहे, पीअण जो पाणी अणलप हूंदो आहे। पर लाड़काणो जेका असांखे हिकिड़ी नेमत आई, उहा नेमत पाणीअ जी बि ख़तमु थी चुकी आहे। जो जर मुकमिल तौर ते ठूठ थी चुको आहे। सॼी राति हणी था पियूं, पर उहो नलको पाणी नथो ॾिए। ज़ाहिर आहे त जर में पाणी न हूंदो त उहो पाणी न ईंदो। हाणे इहा अहिड़ी सूरत हाल आहे। उन अहिड़ी सूरत हाल जे बावजूदि बि जेकॾहिं असां अञा निंड सुतल रहंदासीं त पोइ असांखे जेकॾहिं वॾियुनि चिचड़ियुनि त अथां अञा ॿियो छा कंदासीं? त ख़ुदा खे मञो, ख़ुदा खे मञो, पंहिंजी धरतीअ जो आवाज़ु सुञाणो, पंहिंजी धरतीअ जो हक़ अदा कयो, निमक हलाली अदा कयो, निमक हलाल थियो। हीअ ज़िंदगी कंहिंखे कहिड़ी पक आहे हेठां त हितां असीं वञी घर पहुचंदासीं, कंहिंखे का बि कान्हे। पर उन जे बावजूदि बि असां पंहिंजे धरतीअ सां हक़ अदायगी न कयूं, उनजी हलाली फर्ज़ंद न सचूं, त जेकॾहिं असां ईअं कयो त पोइ जीअं नारायण श्याम चयो कंहिं दौर में त अला ईअं होए जो किताबनि में पढ़िजे, हुई सिंध धरती ऐं सिंध वारनि जी ॿोली। त हाणे इन सूरत हाल खे नज़र में रखी करे असांखे ॿाहिरि निकिरणो पवंदो, जदोजहद जी वाट वठणी पवंदी। जेकॾहिं न वठंदव त ख़तमु थी वेंदव, पुठिजी वेंदव, पूरा थी वेंदव। आउं तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हेॾी सारी गर्मीअ जे बावजूदि मुख़्तसिर असांजे ॻोठ ते, मुख़्तसिर खंड ते तव्हां हिते गॾु थिया आहियो। तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं न कजो। उस्ताद साथी अचो।